ذلك وصحابك या नूर अल्लाह अल्लाह हमारा मंदिरात तमाम दुख ऐं हमजिरात अल्लाह सैयदना हजरत इमाम हुसैन आली मकाम पूरी रात अल्लाह ताला की इबादत में जिक्र में करीम रब पाक कुरान की तिलावत में पाण का पाण पर पंहिंजा बचड़ा मासूम पाक जीजू पाक न्याणू उन्होंने पे अॼु सॼी रात अल्लाह ताला के कुरान की तिलावत कई ऐं सब्र कयो जिये जिये सैयदना हजरत इमाम हुसैन आली मकाम पंहिंजे पाकन के सब्र की तलकीन कनि पिया अल्हम्दुलिल्लाह उन्हनि करे ॾेखारियो। खुदा जो कसम आऊं को आलिम को हाफिज को कारी कुछ न आहियां। आऊं आलिम बाअमल जे कदमनि जे मिट्टी जे खाक जे बराबर न आहियां छो त आलिम बाअमल जी कदमनि जी खाक जेका आहे उहा बि वॾी अज़मत ऐं शान वारी आहे। हाफिज़ बाअमल जे कदमनि जी जेका मिट्टी आहे उहा बि वॾी अज़मत ऐं शान वारी आहे। आऊं कुझु बि न आहियां बसि जो कुझु बि आहियां पंहिंजे पीर वक़्त जे वोस कंबर वारे सरदार जे करे आहियां। मुंहिंजा अॼु जी रात तमाम वॾी गम वारी रात आहे। ॾिसो तव्हां तवजो कयो त हिक पासे सैयदना हज़रत इमाम हुसैन आली मकाम पूरी रात अल्लाह जे पाक कुरान जी तिलावत कई ऐं पूरी रात पंहिंजे पाक दामन पाक जीजन के असांजो अमड़िन के सब्र जी तलकीन कई भक्त न वावेला न रोज राड़ा न वेही अल्लाह जो कुरान पढ़ो अल्लाह जो जिक्र कयो। ऐं हुसैनी फकीर हुसैनी तालिब तोखे भी लख लख मुबारक हुजनि खुदा जो कसम छो त तो वटि बि सैयदना हज़रत इमाम हुसैन वारी सीरत आहे मदीने वाले सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शरीयत पे आए ऐं कायनात के रहबर ताजदार खत्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत पे आए। अज भी जेकॾहिं दुनिया अंदर झांकी पाए ॾिस त हिकिड़ो टोलो हुसैनी सॾाइण वारो हुसैन जो हिबदार सॾाइण वारो अॼु पूरी रात अस्तगफिरुल्लाह 7 करोड़ दफ़ा अस्तगफिरुल्लाह पूरी रात सॼी रात झुंझुन में आवारा मानन वांगुरु मिलंदो धक हणंदो वारेला कंदो रणियूं कंदो वाका कंदो न निमाज़ जो फिक्र हूंदो न दीन जो फिक्र हूंदो न क़ुरान जो फिक्र हूंदो ताबूतनि जे पोयां हूंदो ऐं उहो छा हो इहो सभु कुझु जदीद वटि हो ऐं उहो ख़ुशनसीब आहीं जो तोखे उहो पंहिंजे मुर्शिद रहबर कंबर वारे सरदार रस्तो ॾेखारे छॾियो जेको पंहिंजे नाने पंहिंजे बाबे ऐं पंहिंजे आल वारो रस्तो आहे। छा हो दुख बि हा तकलीफ़ बि हुई ज़ालिमनि पाणी बंदि कयो मथां तीरनि जो वार बि हो पर पोइ बि सब्र हो पोइ बि सब्र हो पोइ बि ज़ुबान ते क़ुरान हो पोइ बि ज़ुबान ते अल्लाह करीम जो ज़िक्र हो ऐं निमाज़ ही रोज़ो हो हुज़ूर जी शरीयत सां मोहब्बत ही हुज़ूर जी सुन्नत सां मोहब्बत ही। खुदा जो कसम दुख थींदो आहे अफ़सोस थींदो आहे त ही इमाम हुसैन सां तमाशो पियो कयो वञे इमाम हुसैन सां हुसैनी सॾाए हुसैन के सलाम यज़ीद सां दोस्ती अफ़सोस आहे यार कंहिंखे ग़लत
कंहिंखे कुझु न आहे चवणो, इहो सभु कुझु अल्लाह ताला तोखे खुलियल किताब वांगुरु ॾिनो आहे। सभु कुझु अल्लाह करीम तोखे ॾेई छॾियो आहे। उन वक़्त बि यज़ीद वटि भंग हुई, उन वक़्त बि यज़ीद वटि ज़ना हुई, उन वक़्त बि यज़ीद वटि शराब हो, उन वक़्त बि यज़ीद वटि बेहयाई हुई, उन वक़्त बि यज़ीद वटि न भेण जी शनास हुई, न भॼाईअ जी शनास हुई, न कंहिं वॾे जी शनास हुई, न कंहिं नंढे जी शनास हुई। उन वक़्त बि यज़ीद वटि व्याज हो, हराम हो, ऐं उन वक़्त बि हुसैन वटि नमाज़ हुई, उन वक़्त बि हुसैन वटि क़ुरान हो, उन वक़्त बि हुसैन सुहिणे वटि शरीयत हुई, उन वक़्त बि हुसैन सुहिणे वटि पंहिंजे नाने जी सुन्नत हुई। छा यज़ीद ख़तम थी वियो? यज़ीद त मिटिजी वियो, लानती थी वियो, पर यज़ीद जो ख़ानदान अॼु बि आहे। अॼु बि तव्हां ॾिसो त उन्हनि वटि भंग बि आहे, उन्हनि वटि शराब बि आहे, उन्हनि वटि बेहयाई बि आहे, उन्हनि वटि बेशर्मी बि आहे, उन्हनि वटि खार बि आहे, गंद बि आहे। ऐं अॼु बि हुसैन वटि ॾिसो, सुभान अल्लाह, हीउ ॾिसो छा रंग आहे, हीउ छा रंग आहे। ही कोई मुझी औकात कोन्हे, मुझी मेहनत कान्हे, मुझी कावश कान्हे जो मां पाण खे फॾाया, न न कुझु बि न। मां त वतां थो पाण खे खणाईंदो, मूंखे कहिड़ी ताक़त जी ज़रूरत आहे। इहो जेको कुझु बि आहे ख़ुदा जो कसम वक़्त जे गोस कंबड़ वारे सरदार जो करम आहे। इहो जेको कुझु बि आहे, इहा जेकॾहिं नज़र आहे, इहो जेकॾहिं करम आहे त उन लॼपाल सखी सरदार कंबड़ वारे जो आहे। दुनिया छा बि चवे चई सघे थी, पर उन अल्लाह जी मर्ज़ी आहे जेके ज़मीन खां खणी आसमान ते खणे, जेके इज़त ॾे, जेके ज़िलत ॾे, केरु कुझु नथो बिगाड़े सघे। भली रस्ता बंदि करे, भली मुनाफ़िकी करे, भली बुझ रखे, उनखे मोकला करे। ख़ुदा जो कसम, जे रब चाहींदो त थींदो, जे रब न चाहींदो त तोखे चैलेंज आहे, तोखे मोकल आहे। तूं मदरसनि खे फिटा, तूं तालिबनि खे फिटा, तूं उस्तादनि ॾे वञ, उन्हनि खे मना कर, तोखे चैलेंज आहे। ख़ुदा जो कसम, जेकॾहिं मुंहिंजो मालिक न चाहींदो तोखे कम ई न आहे। याद रख, ही कोई मुझे कम न है, न कोई मुझे बाबे जो कम आहे, न कोई मुझे ॾाॾे जो कम आहे, न कोई मुझे वॾनि जो कम आहे। ही कम आहे त मदीने वारे सरकार जे दीन जो कम आहे, दीन जो कम आहे, बाबे जो कम न है। ही महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो कम आहे। पोइ उनजी मर्ज़ी आहे मालिक जी, जंहिंखां वटि उनजी मर्ज़ी आहे। ही कोई तकबर न आहे, गुरूर न आहे, पर ॾुख थींदो आहे, ॿियो कुझु बि न आहे। ॾुख उन्हनि माण्हुनि जो थींदो आहे जेके पंहिंजा हूंदा आहिनि, जेके पंहिंजा हूंदा आहिनि, पाण खां त न पुॼनि, पर ॿियनि जे पेरनि करे वञी पिया लॻा पिया हूंदा आहिनि। पर यादि रखो, ख़ुदा जो कसम कुझु न करे सघंदई। यादि रखो, असांखे पंहिंजे पीर सब्र सेखारियो आहे, असांखे पंहिंजे पीर सब्र सेखारियो आहे। कंहिंखे कुझु न चवंदासीं, कंहिंखे वाता वराए न चवंदासीं। दुनिया खे चैलेंज आहे, भली गिलाऊं करे, भली घटि वधि छॾे, उन्हनि जी लख लख महिरबानी आहे। उन्हनि जा खुरप आहिनि, उन्हनि जा थोरा आहिनि जेके गिलाऊं कनि, जेके गारियूं कनि। उन्हनि खे चैलेंज आहे, कुझु बि न थी सघंदो। जंहिंखे मुंहिंजो रब चाहींदो आहे, ख़ुदा जो कसम, भली गंदो हुजे, गुनहगार हुजे, ज़ानी हुजे, शराबी हुजे, व्याजी हुजे, जे रब चाहे त उनखे हिकु पेट जे अंदरि अल्लाह जो कामिल भली करे सघंदो आहे। सभु कुझु हुनजे हथ में आहे। पर जेकॾहिं चाहे त तहजीद गुज़ार खे, नेकोकार निमाज़ी खे जनम में उछलाए सघे थो। केरु आहे हुनजे साम्हूं? केरु चवण वारो न आहे। त इंशा अल्लाह ताला ही मंशूर, ही हक़ सच जो ऐलान खणंदासीं, हलंदासीं। पोइ जेकॾहिं कुझु बि मुश्किलात, कुझु बि परेशानी जेकॾहिं सर कटिजी वञे त हक़ सच जे लाइ सर क़ुर्बान कंदासीं। पर अल्लाह जो हबीब कंदो, न झुकिया आहियूं न झुकंदासीं। इहो पंहिंजे पीर सेखारे छॾियो आहे, इहो पंहिंजे पीर सम्झाए छॾियो आहे। कुझु बि न थींदो, ही वक़्त जो तकलीफ़ूं आहिनि। ऐं इंशा अल्लाह ताला वक़्त अचण ते जॾहिं जे गुलाब जा गुल, जॾहिं जे तालिब उभरी आया, आलिम थी आया, हाफ़िज़ थी आया, ख़ुदा जो कसम
तो ये दुश्मना ने दीन छा कर सदने होतले गली गली में कंबर वाले जो पैगाम दीदा, गली गली में मदीने वाले सरकार जो पैगाम दीदा, गली गली में इमाम हुसैन जो पैगाम दीदा, गली गली में मौला काना जो पैगाम दीदा, गली गली में हुजूर गौसे आजम जो पैगाम दीदा। चाहिए भट्टा ये सब कुछ कर्म कंबर वाले सरकार हुआ, ये सब कुछ निगाह कंबर वाले उपाय दिया। दुआ है अल्लाह करीम असा जी कामिल मुर्शिद के कामिल शफा अता फरमाए। अल्लाह ताला साईं जो साहिब असा जे मथा तादेर जारी सारी फरमाए। अल्लाह करीम मबूद मुर्शिद करीम जे बचड़न के भी कामिल शफा अता फरमाए। ऐं जो साहिब असा जे मथा तादेर जारी सारी फरमाए। अल्लाह ताला दरगाह हुसैनाबाद कंबर शरीफ के भी दीन क़यामत ताईं आबाद फरमाए। हुसैनाबाद पांदिरन जो खैर फरमाए। आले नबी औलाद अली सा मोहब्बत करने वालन जो अल्लाह ताला खैर फरमाए। असहाबन सा मोहब्बत करने वालन जो अल्लाह ताला खैर फरमाए। औलिया अल्लाह जी अच्छा मोहब्बत करने वालन जो अल्लाह ताला खैर फरमाए। अल्लाह ताला असांजे मुल्क पाकिस्तान के तरक्की अता फरमाए। अल्लाह ताला असांजे पाक फौज के हिम्मत हौसलो ज़िद ऐं लबन ते या रसूल अल्लाह जो ज़िक्र नसीब फरमाए।